अस्सलाम वालेकुम नाज़रीन, बहरान टीवी में भली कार मां हाँ मुबशर सोलंगी। सबका पहिरीं एक नज़र हेडलाइन ते। सदर कानून शाद तरमीमी बिल 2025 जी मंजूरी ॾेई छॾी। किंग हमद यूनिवर्सिटी ऑफ नर्सिंग एंड एसोसिएट मेडिकल साइंस बिल जी तौसीक़। सदर आसिफ अली ज़रदारी पारां नेशनल कमीशन फॉर माइनॉरिटीज़ राइट बिल जी भी मंजूरी। दानिश स्कूल अथॉरिटी बिल नज़रसानी लाइ वज़ीर आज़म खे वापसि माने छॾियो। सदर चयो आहे त दानिश स्कूलनि जे क़याम जी सूरत में सूबाई हुकूमतुनि सां मुशावरत ज़रूरी आहे। इस्लामाबाद हाई कोर्ट के जज जस्टिस तारिक जहांगीरी खिलाफ जाली डिग्री केस की कार्रवाई वफाकी आईनी अदालत में चैलेंज। दरख्वास्त में जस्टिस तारिक जहांगीरी मौक़िफ़ इख्तियार किया है तो इस्लामाबाद हाई कोर्ट में दाखिल कयल दरख्वास्त ॿुधण जोगी न आहे। मुंहिंजे खिलाफ इस्लामाबाद हाई कोर्ट में दाखिल दरख्वास्त खारिज कई वञे। आईनी अदालत पारां इस्लामाबाद हाई कोर्ट के रजिस्ट्रार और कराची यूनिवर्सिटी के रजिस्ट्रार्स के सुभाणे पेश थियण जो हुकुम। बानी पीटीआई के पुटन पारां जनवरी में पाकिस्तान अचण जो ऐलान। कासिम खान और सलेमान खान चयो आहे त असांजे वालिद के जेल की डेथ सेल में रखियो वियो आहे। वीज़ा लाइ दरख्वास्त ॾेई छॾी आहे। जनवरी में पाकिस्तान वेंदासीं। वालिद मुल्क के करप्शन का पाक करण चाहे थो। कराची में गुड्स ट्रांसपोर्टरन की हड़ताल सबब बहरी जहाज़न की अचवञ मुतासिर। हुकूमत ऐं ट्रांसपोर्टरन विच में डेडलॉक बरक़रार। अॼु ॻाल्हियुनि जो ॿियो दौर थींदो। गुड्स ट्रांसपोर्टरन के सेक्रेटरी जनरल चयो आहे त अक्सर मसला हल थी विया आहिनि। मुआहदे खे हथ में शिकल ॾिनी पई वञे। ट्रांसपोर्टरन ॻरनि ॾंडनि में घटिताई समेत मुख़्तलिफ़ रियायतूं घुरियूं आहिनि। जाली फिटनेस सर्टिफिकेट इस्तेमाल कंदड़ ट्रांसपोर्टरन की गाॾियुनि जा रूट परमिट रद्द करण जो फ़ैसिलो। सीनियर वज़ीर शर्जील नाब अहमद चयो आहे त कुछ ट्रांसपोर्टरन कार्रवाई खां बचण लाइ एजेंटन ज़रिए फिटनेस सर्टिफिकेट ठाराए वरिता आहिनि। जाली फिटनेस सर्टिफिकेट न रुगो कानून की भंजकड़ी पर अवामी तहफ़्फ़ुज़ लाइ भी वॾो ख़तरो आहिनि। इंसानी ज़िंदगियुनि सां खेॾण की कंहिंखे भी इजाज़त न ॾिनी वेंदी। सिडनी में फायरिंग वाक़े के ज़ख़्मी दहशतगर्द मथां फ़र्द जुर्म लागू। जवाबदार मथां दहशतगर्दी समेत 59 इल्ज़ाम लगाया विया। 24 सालन जो नवीद अकरम पुलिस की फायरिंग में ज़ख़्मी थियो। संदसि पीउ साजिद मारिजी वियो हो। ऑस्ट्रेलवी पुलिस जो मारिजी वियल साजिद अकरम जो ताल्लुक़ भारत के शहर हैदराबाद से है। बोंडाई बीच ते दहशतगर्द पीउ पुट की फायरिंग में 15 ॼणा मारिजी विया हुआ और 40 खां वधीक ज़ख़्मी थिया हुआ। अमरीका वधीक 20 मुल्कन के शहरन मथां सफ़री पाबंदी लगाए छॾियूं। नई पॉलिसी जनवरी 2026 का लागू थी। शाम, दखण सुडान, माली, नाइजर, काउस और बियन मुल्कन मथां पाबंदी जो फैसलो। फ़लस्तीनी अथॉरिटी जो पासपोर्ट रखंदड़ शहरन मथां भी सफ़री पाबंदी लागू। अमरीका तरफा सफ़री पाबंदी जो शिकार मुल्कन जो अंग 35 थी वियो। कराची में रेंजर्स जूं कार्रवाइयों 5 ज़ख़्मियुनि समेत 7 जवाबदार गिरफ्तार। रेंजर्स सेंट्रल और दखण ज़िलनि के मुख़्तलिफ़ इलाक़नि में छापा हणी गिरफ्तारियूं कयूं। रेंजर्स सचमान मूजिब गिरफ्तार जवाबदारन जो ताल्लुक़ भत्ताखोरी में मुलविस जमील छांगा और समद काठियावाड़ी ग्रुप से है। जवाबदार फैक्ट्री मालिकन, दुकानदारन और बिल्डर्स के भत्ते जूं पर्चियूं माणींदा हुआ।